थोड़ा तो अदा मकसूद जोखियो साहब जे असांखे हिन प्रोग्राम में इनवाइट कयो ऐं अदा असगर जत साहब ऐं ॿिया जेके मुंहिंजा मौजूद दोस्त आहिनि भाइर आहिनि उन्हनि जो आउं तहे दिलि सां थोराए थो आहियां ऐं अदा साउंड वारे जूं महिरबानियूं अदा थोरो ढोलक खे सेट कजो दामू 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 ऐं साउंड ऑपरेटर जो बि थोराए थो आहियां ऐं अदा ज़ुल्फ़कार ख़ासकरी साहब फ़कीर नबी बख्श कलमती साहब जो मां थोराए थो आहियां ऐं मुंहिंजो मोज़िज़ आहे दिलि अज़ीज़ आहे ऐं प्यारो आहे अल्लाह पाक सभिनी खे आबाद रखे अदा बिलावल बाबू लोग मौजूद है उनके बस असां कलाम डेडिकेट कयूं था ऐं असांजो प्यारो साउंड ऑपरेटर जो मोहब्बतूं सिंध जी मकली सामोय जो कसम असां सां ते ख़ूबसूरत शायर मुनीर खुमार जो मुझे हींअर ताज़े एल्बम में भी ज्वाइन है उन अदा जा ॿ गीत आहिनि मुंहिंजे साम्हूं आहे ऐं गाॾी में गॾिजी आया आहियूं असां अदा जी गाॾी आहे सिंध जी मकली सामोय जो कसम शाह जी सूणी मारवीअ जो कसम सिंध जा गे पई सिंध जा गे पई सिंध जागे पई जाग बिटाई घोट तो के सुतड़ी पई सजड़ा करे मरन पयूं मारियूं काबू आइन कोट अज त तुंहिंजे होठ त ॾाढनि खे ॾाढे विझूं तव्हां सभिनी जो भरपूर ताड़ियुनि जो साथ खपे जन्नतुल फिरदौस आहिनि कई कंदियूं महिरान जूं एही रुगो वाधार जन दिला वञो महिरान जूं जन्नतुल फिरदौस आहिनि कई कंदियूं महिरान जूं एही रुगो वाधार जन दिला वञो महिरान जूं जो हलन पंज सत ॼणियूं है तन कढन सां